नाज़रीन, लकी गुलाम शाह में स्टीम मुकाबला कराया विया आहिनि। स्टीम मुकाबलनि में डीईओ शिकारपुर समेत उस्तादनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां पेश आहे मेहरार टीवी जे रिपोर्टर ज़ेब जोक्यू जी रिपोर्ट। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जे स्कूलनि जे शागिर्दनि जीअं लकी गुलाम शाह जेके शागिर्द आहिनि उन्हनि विच में पिणु स्टीम जेके मुक़ाबला आहिनि उहे कराया पिया वञनि। इन सिलसिले में असां अॼु लकी गुलाम शाह जे बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में मौजूदु आहियूं, जिते शागिर्दनि विच में स्टीम मुक़ाबला थी रहिया आहिनि। अचो त उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हायूं त हुननि इन सिलसिले में कहिड़ी तयारी कई आहे ऐं संदनि छा चवणु आहे। तव्हां खोड़ सारा सवाल करे वियो, पर जेको आहे उन्हनि जो मां वन बाय वन तव्हांखे रिस्पॉन्स ॾियां पियो। स्टीम जेको आहे कोई 3 सालनि खां वठी प्रोविंस सिंध में स्कूल एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट जे तरफ़ खां शुरू कयो आहे। अकॉर्डिंग टू वीएन ऑफ आवर वर्दी मिनिस्टर एजुकेशन साईं सरदार अली शाह साहब, एज पर डायरेक्शंस ऑफ ऑनरेबल सेक्रेटरी एजुकेशन साईं ज़ाहिद अली अब्बासी साहब, एंड वी आर ट्राइंग our level best to implement in the institutions of not only in district शिकारपुर but all over in province सिंध। हाणे जॾहिं 23 में इहा एक्टिविटी शुरू थी स्टीम जी, स्टीम इज़ द कॉम्बिनेशन ऑफ साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट्स एंड मैथमेटिक्स। उन में जेको आहे क्रिएटिव वर्क खे फोकस कयो वियो आहे। 23 में असां वटि कुल 2 स्कूल रजिस्टर थिया हुया। अवेयरनेस घटि हुई। वरी जेको आहे लास्ट ईयर जॾहिं असां जॉइन कयोसीं त उनजो तइदादु 13 थी वियो। ऐं डिस्ट्रिक्ट ते हिकिड़ो मेगा इवेंट असां कयोसीं जंहिंमें असांजे ज़िले जा सभु हेड टीचर्स, उनखां पोइ स्टूडेंट्स ऐं जेको आहे शिकारपुर सिटी जा नोटेबल्स वग़ैरह सभु असां सां शामिलु थिया ऐं हिकिड़ो मेगा इवेंट ज़िले जो थियो। ऐं उन मेगा इवेंट ज़िले शिकारपुर जे एतिरो ई अवेयरनेस ॾिनी स्कूलनि में, स्कूल जे हेड्स में, त हिन महिल असांजो तमामु घणो सुठो तइदादु माना एप्रिशिएटेबल क्वांटिटी 35 स्कूल जेके आहिनि असांजा रजिस्टर थिया। रजिस्टर स्कूल करणु कोई ईअं न त नालो लिखी मोकिलियोसीं रजिस्टर थी वियो। हर हिकु स्कूल पंहिंजी एक्टिविटी जी वीडियो ठाहे करे मोकिली, उहा एप्रूव थी। उहा एप्रूव थियण खां पोइ उहो स्कूल रजिस्टर थियो, जंहिंमें ख़ूबसूरती इहा आई त असांजा माना 3 कैटेगरीज़ जा स्कूल सिलेक्ट थिया। मिडिल स्कूल बि सिलेक्ट थिया, हाई स्कूल बि सिलेक्ट थिया, हायर सेकेंडरी स्कूल बि सिलेक्ट थिया। ऐं मेल फीमेल ॿिन्ही में माना हर 3 कैटेगरीज़ में मेल फीमेल स्कूल, इहा बि हिकिड़ी ज़बरदस्त पॉजिटिव साइन आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम। असां 8 दिसंबर खां हिन स्टीम जर्नी में निकितल आहियूं। डीओ साहब जन जी इहे सभु एफर्ट्स आहिनि। इन सां यानी असां मुख़्तलिफ़ स्कूलनि में विया आहियूं, मुख़्तलिफ़ एरिया में। उन में ॻोठनि जा स्कूल बि था अची वञनि ऐं सिटीज़ जा स्कूल बि था अची वञनि। यानी इन सां ॿारनि में जेको आहे त इलाही यानी ॿार पुरजोश आहिनि। वधीक इहो आहे त उन्हनि जेको ट्रेश मटीरियल आहे, जेको स्कूलनि में बेकार शयूं हूंदियूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी उन्हनि अहिड़ियूं नयूं शयूं ठाहियूं आहिनि जो ॾिसी करे असां हैरत में बि था पइजी वञूं ऐं इलाही ख़ुशी बि थिए थी त असांजे ॿारनि में एतिरो यानी टैलेंट आहे। उन्हनि जो टैलेंट त आहे पर उन्हनि जो उहो हिडन आहे। हाणे जेको उन्हनि जो जेको आहे टैलेंट आहे उहो ज़ाहिर थिए थो। उन्हनि खे सिर्फ़ु पॉलिश जी ज़रूरत आहे, बाक़ी असांजे ॿारनि में इलाही टैलेंट आहे। स्टीम जो मुक़ाबिलो थींदो रहियो आहे माज़ी में बि, पर हिन दफ़े जेको माना ॿियो साल आहे डीओ साहब जे एफर्ट्स सां तक़रीबन सॼो ज़िलो जेको आहे एक्टिव थी वियो आहे। ऐं अॻे जेको आहे माना अॻे टेनर में चंद स्कूल हुया, हाणे अलहमदिल्ला 35-36 स्कूल जेके रजिस्टर थी चुका आहिनि ऐं असां बि उन लिस्ट में आहियूं। अलहमदिल्ला असांजे बि जेको आहे छोकिरनि उस्तादनि महिनत कई आहे ऐं उहो हाणे साईं वॉच कंदा। टीम आई आहे, फोकल पर्सन आयो आहे, इंशाल्लाह ॾिसंदा ऐं असां मुक़ाबले में इंशाल्लाह सुठो कमु कयो आहे, कामयाबु थींदासीं। बेकार मटीरियल मां जेको यूज़लेस सम्झी असां फिटी कंदा आहियूं त उन्हनि कहिड़ा कम वारा मॉडल